जो है प्रोग्राम में समाप्त करने का नया नाते वाले प्रयोग के साथ ही अपना जी हिम्मत बताई करेगा अपना जी कलाकार के साथ ही उन्हें हिम्मत बताई करेगा अपना जी के ना जा मुझे मेहमान आए अपना चाहेगा कि अपना जो मुख्य प्रोग्राम से नाल में असां पंहिंजे मेहमान जो रसूली तौर ते ख़बर खां अवल असांजा जेके मुख्य मेहमान आहिनि श्री नारायण दास गुरनानी मां श्री राम वेंकटानी जेको कमिटी जो अध्यक्ष आहे पंहिंजे हथ दॿो पकड़ माराए ऐं यात्रा ते मोमेंटो ॾेई श्री गुरनानी साहिब जो स्वागत कनि हाज़िर श्री गुरनानी साहिब असांजे सदाईं साथ ॾिनो आहे ऐं सदन सरकार सां हीउ प्रोग्राम अञा वधीक प्रगति करे सघे कामयाबी जी राह हमेशह ही पंहिंजे हिन सहयोग ॾिनो आहे इहो सॼो जेको हाल ॾिसो था उहो असांखे हुननि बिना कंहिं चार्ज जे हीउ प्रोग्राम करण लाइ ॾिनो आहे ऐं सदन सरकार सां हिन नालो श्री राम दास असांखे पूरी उमेद आहे असांजे ई साथी असांजे साथ में असांजे साथ ॾेई असांखे अॻिते हली मदद करो सरकार कंदो ऐं सदन साथ सरकार सां तमामु सुहिणा मूंखे बेहदि घणी ख़ुशी आहे त सिंधियत अमरलाल मंडल ऐं ज्योति कला संस्थान टे गॾिजी कंवर राम जे जीवनीअ ते अॼु हिते नृत्य नाटक करे असां इहो बख़ूबी ॼाणूं था त अॼु असांजे ॿोलीअ जो वाइपो सिखणु थोरे ॻाल्हाइण जो घटि थींदो पियो वञे ऐं उनखे क़ाइमु रखण लाइ इहो हिकिड़ो निश्चय कयो आहे त असीं वोकल माना ॻाल्हाइण जे कल्चर खां नाटकनि ज़रिए संगीत ज़रिए नृत्य नाटकनि ज़रिए असीं सिंधियत खे फैलायूं जीअं अॼु हाल में 300 आहिनि या 200 आहिनि या 500 आहिनि उहे माण्हू जेके आहिनि उते घटि में घटि कंवर राम जे जीवन खां वाक़ुफ़ु थींदा असांजे ॿारनि खे पतो बजाए 500 किताब छपाए उहे 500 माण्हू पढ़ी सघनि था उहा ॿोली ॼाणनि न ॼाणनि या उहो सम्झी सघनि था या उन्हनि खे वक़्तु आहे या न आहे इहे सभु ॻाल्हियूं असां हिकु नाटक में संगीत में नृत्य नाटक में समेटे ऐं माण्हुनि जे अॻियां पेश कयूं था जीअं उन्हनि खे कलाक ॾेढ अंदरि इन सॼे सिंधी कल्चर जी ख़बर पए इहा हलचल सॼे हिंदुस्तान में असां हलाइण चालू कई आहे जिते असांजी अखिल भारत सिंधी ॿोली सभा साहित्यक सेमिनार साल कंदी हुई असां चयो न हाणे इहे 20 साल या 30 साल कंदासीं पर नाटक नृत्य नाटकाऊं संगीत फेस्टिवल जेके आहिनि उते हर साल कंदासीं जीअं उन सां वधीक में वधीक माण्हू जुड़नि तव्हां ॾिठो हूंदो शहर में चाहे शहर खां ॿाहिरनि शहरनि में घणेई संस्थाऊं को न को कल्चर प्रोग्राम करे माण्हू इकट्ठा कंदा आहिनि ऐं पोइ पंहिंजे संस्था जा उद्देश्य पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि पर हिन संस्था जो उद्देश्य इहो आहे त कल्चर प्रोग्राम करणु मां ख़ुदि आर्टिस्ट आहियां मूंखे ख़बर आहे त हिननि प्रोग्रामनि में केतिरी महिनत केतिरी जफ़ाकशी करणी पवंदी आहे हीउ कंवर राम जो जेको बैले हो सो क़रीब 30 साल अॻु मूं लिखियो हो जेको तंहिं ज़माने में असां शैडो प्ले करे कोटा में कदम आंदो कलकत्ते में आंदो अहमदाबाद में कयो ऐं माण्हुनि खे तंहिं वक़्तु उन्हनि साधननि ज़रिए काफ़ी घणो पसंदि पियो
न सिर्फ़ कंवरराम असांजो संत हो या हिकिड़ो भगत हो, पर कंवरराम जे जीवन जे हिकु हिकु राग में ॾिसंदो किथे भक्ति आहे त किथे धनी जे दर पुकार आहे त किथे ॿधी आहे त किथे वैराग आहे। सभु हुनजे जीवन जा जेके रस्ता आहिनि संगीत जा से कंवरराम जे राग में समायल आहिनि। अॼु बि सिंधीअ में मारू राग कंवरराम खां सवाइ ॿिए कंहिं बि अहिड़ो सुठो ऐं सुहिणे नमूने कोन ॻायो आहे जो मां दवा सां चई सघां। ऐं मारूअ जो दर्द माण्हुनि खे रुआरे छॾे। मारू निच सिंधी राग आहे। असांजे पंहिंजे सिंधी राग रागिणी तमामु घणेई आहिनि ऐं पंहिंजा साज़ आहिनि। मोरचंग, मुरली, बीन, यकतारे में बि अलॻि क़िस्म जो साज़। इहे असांजा केतिरा 200 खनि असांजा वाद्य साज़ आहिनि ऐं पंहिंजा राग आहिनि, पंहिंजो कल्चर आहे। इहो जेको थरनि जो कल्चर आहे। जागृति कली त सिंध जे नक्शे में जीअं सरकार नक्शो ठाहे ॾिनो, जीअं उन्हनि सां ज़िला ॻंढिया थिए थो, पर कल्चरली तव्हां ॾिसंदव त राजस्थान जा 3 ज़िला ऐं गुजरात जा 2 ज़िला, उते 90% माण्हू सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। उन्हनि जो कल्चर उहो ई आहे जेको असांजो सिंध में ॻोठाणी जीवन जो हूंदो। भर्त वठो, चाहे राग रागिणी वठो, चाहे ॿोलीअ जो लिहाज़ो त हर शइ कोई मटिजंदो आहे, पर असां जुड़ियल आहियूं पूरे सिंधी समाज सां ऐं हितां जे घर जे माण्हुनि सां। त अॼु महिरबानी हिकिड़ी ॻाल्हि कयो, मूंखे ख़बर आहे त ॿार जेके हूंदा आहिनि से भॻत में भूख जे भॻत में भूख कंदा आहिनि, पर उन्हनि जा जेकॾहिं माइट हुजनि त उन्हनि खे सीख करे विहारींदा त मज़ो ईंदो। हीउ जेको बि हिते कलाकार पेश कनि था उन्हनि जो धंधो कोन्हे। ये पाण दुनिया के ऑफिसर आहिनि, के सुठा कमु कंदा आहिनि, के बैंक कर्मचारी आहिनि, तमामु सुठा आर्टिस्ट जेके आहिनि से तव्हांजे अॻियां पेश था कनि। इन्हनि खे हिकिड़ो जज़्बो आहे, हिकिड़ो जनून आहे त असां सिंधी कल्चर खे कीअं तव्हांजे साम्हूं पेश कयूं। पर तव्हां में उहो जनून ॾिसण लाइ हुअणु खपे, उहे पेशेंस, उहा शांती हुअणु खपे जीअं तव्हां हिनखे माणे सघो। मां वरी तव्हांखे अर्ज़ु कंदुसि, का बि सुठी शइ माणण लाइ शास्त्र ई एकाग्र चित सां ॾिसंदव त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं सिंधी कल्चर जी सुगंध खणी पंहिंजनि यारनि दोस्तनि, घर वारनि ऐं ॿारनि लाइ हिकिड़ो नओं बाप खोलींदव सिंधियत में। महिरबानी। जेको ब्रोचर छपाया आहे ऐं चाहींदासीं त हुनजो लोकार्पण थी वञे। मां मुख्य महिमान श्री गुरुनानक साहिब खे कंदुसि त हू हिन ब्रोचर जो विमोचन कनि, लोकार्पण असांजी सांस्कृतिक मंच ॾेखाराए सिंगारी हिन जो विमोचन।
आपसे सहयोग मुल्ताज को
I
जो मशहूर संत कंवरराम किथे ही चर्चा न कयो आई सची यही संत कंवरराम जो बाबा तव्हांखे कंहिंसां गॾु संत कंवरराम सां गॾु कंवर त हिन शरीर जो नालो चओ कहिड़ो हुकुम आहे? अचो अचो वियो वियो साईं वियो वियो अचो जल खणी अचां मां साईं मांझल मां आयो आहियां जल मांझल मां आयो आहियां हा पंहिंजनि जी आज्ञा थी आहे त तव्हां ईंदड़ सूमर ते उते पंहिंजी भॻत विझो इहो अर्ज़ु क़बूल कयो साईं इन में अर्ज़ ई कहिड़ी ॻाल्हि आहे इहो त असांजो धर्म आहे ज़रूरी न असीं भॻत विझण महिरबानी साईं महिरबानी तव्हांजा लख थोरा ज़रूरी न नाश्तो पाणी त करे वञो साईं मां तकिड़ो आहियां मूंखे हलणो आहे ज़रूरु थी वियो साईं सदाईं हरे राम माता बीमार माता जे लाइ दवाउनि जे लाइ हा छो न हा इहो इहो वञ माता जी वञी दवा दरमन कर वञ हरे चांदीअ नोट हरे 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 अरे साईं मुंहिंजा माउ पीउ ॿार बच्चा माण्हू सभु मरी विया साईं मरी विया साईं मां साईं साईं मुंहिंजे मथां दया कृपा कयो साईं अरे साईं ॿुधायो ॿार त मुंहिंजा ॿार बच्चा माउ पीउ सभु गुज़ारे विया उन्हनि जे लाइ कुझु कोन पुछिया कुझु ॾियो साईं कुझु ॾियो मुंहिंजे मथां बि महिर कयो भगत में जाओ झोलीअ में जेको आहे को हली विराई अरे न साईं तुंहिंजे अरे न साईं एतिरो वक़्तु ई कोन्हे सभु विया हलिया गुज़ारे विया जेको तव्हां घुरियो साईं खां पोइ विराईंदा आहियूं जेको झोल में मिलंदो साईं एतिरो वक़्तु कोन्हे मां वरी सुधार ॾिसां साईं कृपा जेको खपे जेको खपे साईं कृपा हा
हरे राम हाँ अरे साईं तो हुनखे चांदी जा सिक्का ॾिना ऐं मूंखे चांदी जा सिक्का पुट अलाह जे नाले जेको हुननि घुरियो सो हुननि खे मिलियो ऐं जेको तुंहिंजे भाग में सो तोखे मिलियो न ख़बर मूंखे अरे वो अलाह लोग किथे आहे तव्हां किथे हुनखे मारियो त कोन हुनखे त ॾाढो मारियो अरे न हू त ख़ुदा जो बंदो वठी अचो हुनखे वठी अचो हुनखे हू त ख़ुदा जो बंदो अरे साईं मूंखे माफ़ कर साईं ख़ुदा कहिड़ो जो तो मूंखे अरे हा मूंखां ग़लती थी साईं अरे साईं महिरबानी साईं तव्हांजा लख लख थोरा ख़ुदा खां
दी पहले हाँ माता हिकिड़ो संत जो चवणु ज़रूरु मञा अॻिते कंहिं बि संत फ़क़ीर खां अहिड़ी परीक्षा न चङो माता हाणे सभु भॻवान लजर थी आहे तुंहिंजी बि लजर वञ भगवान पूरी मन जी मुराद में वठी साईं कंदो तुंहिंजी मन जी मुराद पूरी हा तुंहिंजी मन जी मुराद पूरी तुंहिंजी मन जी मुराद गाड़ी अची वई आहे सामान